सिंध समेत सामारो में भी अटो महांगो मिलण। हुर्रियत तबके जो अज़ीम ख़ासकेली की अगवानी में धरणो रोड ब्लॉक। सामारो प्रेस क्लब साम्हूं अज़ीम ख़ासकेली मोहम्मद हाशिम, नूर अली, केवल मावजी, जयराम कोहली ऐं ॿियनि जी अगवानी में रोड बंदि करे एहतिजाज कयो वियो। हिन मौक़े ते अगवाणनि चयो त सामारो में अटो महांगो थी वियो आहे, ग़रीब तबके जे ख़रीदण जे वस में ई नाहे। एसी सामारो फ़क़ति विज़िट करे रहियो आहे, मगर अमल कुझु बि नाहे। उन मौक़े ते मुज़ाहिरीन असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियार कार सामारो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई। ॿिए पासे राब्तो करण ते एसी सामारो अयाज़ मशहूरी राब्तो करण ते चयो त असांजे फुड खाते सां ॻाल्हियूं हलंदड़ आहिनि। जल्द कोटा वधाए सरकारी सतह ते स्टॉल लॻाए सस्तो अटो फ़राहम कयो वेंदो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची